प्यारा बारो बाजी गुलबनू जी तरफा तवा सबनी के बलिकार तवा बुधी रहा आयो दिलचस्प अखाणियों। अचो त अज जी अखाणी बुधू ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। हसन टेलर खुदा सब कुछ ठीक कंदो आहे। हसन टेलर उदासी सां दरवाज़ो बंद कयो। खेस तसम जी बेट तां पंहिंजनि दोस्तन के छॾे वञणो हो, छो त हसद कंदड़ माण्हुनि वॾे ऑफिसर जे साम्हूं उनजे बारे में गलत ॻाल्हियूं कयूं हुयूं। उनके कुछ भी समझ ना पे आई, पर खुदा उनके ना छॾियो। हू त बुराई मां बि भलाई पैदा करे सघे थो। हू नगपो शहर जे पुल वारे गटी में रहण लॻो। हू उते वॾी खुशी सां चीनी माण्हुनि खे येसु जे बारे में ॿुधाईंदो हो, नजात ॾींदड़ जे बारे में बि। खुदा सब कुछ ठीक करे छॾियो, पर अञा उन खां बि वधीक सुठो थियणो हो। मां सही चवां, हिकु बहितरीन माण्हू बिल्कुल भरसां एक मिशनरी स्कूल हो। इंग्लैंड जी एक औरत उते पढ़ाईंदी हुई। हसन के इहा मिस पसंद आई ऐं उन औरत के हसन पसंद आयो। हसन मरियम सां शादी करण चाहींदो हो, पर उन औरत के पहिरें ई एक ॻाल्हि लाइ राज़ी करण लाज़मी हो। मरियम, मां तोखे कुछ ॿुधाइण चाहियां थो। मां को वॾो अमीर माण्हू न आहियां। जॾहिं मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत हूंदी आहे त मां येसु खां घुरंदो आहियां ऐं उन ते ईमान रखां थो त हू मुंहिंजो ख्यालु रखंदो। मूं वटि घणा पैसा न आहिनि। छा पोइ बि तूं मूं सां शादी कंदे? हा, पोइ असां ॿई गॾिजी उन ते भरोसो कंदासीं। असांखे ॿियो कुछ न घुर्जे। सभ खां बहितर इहो आहे त असीं येसु खे मज़बूती सां पकड़े रखूं। घणा दोस्त शादी में आया। खुदा हर शख्स के मुहैया करे थो जेको उन सां तमाम घणी मोहब्बत रखे थो। हुन उन ॻाल्हि जो वाइदो कयो आहे ऐं हू पंहिंजे वाइदे ते कायम रहे थो। उन करे हसन ऐं मरियम पंहिंजी जिंदगी यसु के ॾेई छॾी। हसन बीमारियुनि जो ख्यालु रखंदो हो ऐं कलाम बि ॿुधाईंदो हो। मरियम ॿारनि खे पढ़ाईंदी हुई ऐं केतिरनि छोकरनि ऐं छोकिरियुनि खे मालिक येसु जे बारे में ॿुधाईंदी हुई ऐं हू गरीबनि खे कुछ न कुछ खाइण लाइ ॾींदा हुआ। हसन ऐं मरियम कॾहिं बि कम करण न छॾींदा हुआ। उहे तमामु घणो ख़ुशि थींदा हुआ जॾहिं चीनी माण्हू येसु ते ईमान आणींदा हुआ। हर शाम जो घंटी वॼींदी हुई ऐं इबादत में शरीक थियण जी दावत ॾिनी वेंदी हुई। बुतनि जी पूजा कंदड़ नी पाण ख़ुशी जा गीत ॿुधा ऐं हू बि अची वियो। हुन पहिरियों भेरो ॿुधो हो त खुदा ताईं पहुचण जो हिकु ई रस्तो आहे ऐं इहो यसु आहे। टेलर साहब, मां तमाम घणे वक्त खां सचाई जी ॻोल्हा में हुउसि। यसु ई सचाई आहे। मां उन ते ईमान आणियां थो। तव्हां इंग्लैंड वारा माण्हू केतिरे अरसे खां इन सचाई खां वाक़ुफ़ आहियो? कुछ सदियनि खां। छा एतिरे अरसे खां? हिन सचाई जे बारे में असांखे पहिरीं को छो न ॿुधाइण आयो? हसन जे ज़हन में ही सवाल घुमंदो रहियो। खेसि उन्हनि लखे चीनी माण्हुनि जो ख्यालु आयो जेके अञा ताईं हुन सचाई खां वाक़िफ़ न हुआ। हुन वधीक महिनत सां कम करण शुरू कयो जेसे ताईं हू तमाम बीमार न थी वियो। पोइ बगैर नाकाम थी के सेहत हासिल करण लाइ वापसि इंग्लैंड वञणो पियो। छा खुदा वरी बि सब कुछ ठीक करे सघे थो जॾहिं को बीमार थी वञे? तव्हां ईंदड़ ड्रामे में उनजे जवाब ॼाणींदा। ॿुधण यादि रखिजो। ठीकु आहे बारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। खुदा हाफ़िज़।